मीरपुर बठोरो जे वाहन शाखन में पानी की खोट खिलाफ आबादगारन हैदर ओढे जो GSN क़ौमी पार्टी जे कादिर बख्श ज़ौर बशीर मीरानी अनवर ख़ास खेली की अगवानी में बठोरो बाईपास रोड ते आबादगारन हारन पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मुज़ाहिरीन एहतजाज कंदे चयो त आबपाशी खाते पारां अथरादू पानी की खोट पैदा कई वई आहे, जंहिं करे गंज बहर नाली महमूद वाह ऐं BC बुघाड़ जाफर वाह शावा वाह समेत 20 खां मथे वाहन शाखुनि में पानी की खोट पैदा थी वई आहे, जंहिं करे आबादगार सख्त मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। हुननि चयो त पानी की खोट सबबि पोछड़ी जे सारिन जी पोखाई सख्त मुतासिर थी रही आहे। हुननि मुतालबो कयो त नोटिस वठी वाहन शाखुनि में पूरो पानी ॾेई बेचैनी दूर कई वञे। पानी ॾियो, पाणी ख़ातिर पाणी नाहे छो भला।